सिंध जी ज़रखेज़ मिट्टी हमेशह अहिड़नि सपूतनि खे जनम ॾींदी रही आहे जिन इंसानी ख़िदमत लाइ पंहिंजूं हयातियूं वक़्फ़ करे आला मिसालूं क़ाइमु कयूं आहिनि। सिंध जे अहिड़नि ई इंसान दोस्त शख़्सियतनि मां चेयरमैन ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी जो नालो कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। पूरी सिंध में हिन समाजी रहनुमा तरफ़ां कोरोना खां बचाव बाबति आगाही सां गॾु फ्री एमरजेंसी किट मास्क हैंड वॉश जी फ्री तक़सीम जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं उन सां गॾु नवाबशाह सकरंड जे 200 खां वधीक घरनि में राशन पहुचाइण जो सिलसिलो पिणु शुरू करे ॾिनो आहे। चेयरमैन ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ऐं डायरेक्टर हेल्थ सपोर्ट प्रोग्राम बिलावल मल्लाह जे ख़ुसूसी हिदायतुनि ते असिस्टेंट डायरेक्टर HRJDO न्यूज़ वज़ीर उन्नड़ सोशल वर्कर सकरंड जे सदर गुल मोहम्मद कीरियो पंहिंजी टीम हाजी खान जमाली ज़मीर उन्नड़ अब्दुल वाहिद लाशारी हाकम जमाली लुकमान चौहान ऐं उन सां गॾु समाजी वर्कर नवाबशाह अनिला रफ़ीक ज़ाहिद भंगवार नवाबशाह सकरंड जे 200 खां वधीक घरनि में घर घर वञी फ्री राशन पहुचायो। HRJDO न्यूज़ हैदराबाद।